अॼोके महांगाई वारे दौर में विचोले तबके ते कमाइण जो वॾो ज़ोर पियो आहे। महांगाई एतिरी ज़ोर वठी वई आहे जो गुज़र सफ़र ॾुखियो थी पियो आहे। बेरोज़गार माण्हू रोज़गार जी ॻोल्हा में रहनि था ऐं नौकरियुनि लाइ अप्लाई कंदा रहनि था। अक्सर नौजवाननि जूं नज़रूं सिंध सरकार जी नौकरियुनि वारनि इश्तिहारनि ते रहनि थियूं ऐं उन्हनि लाइ माण्हू हज़ारे रुपयनि जा चालान भरे टेस्ट जा ख़र्च अदा कनि था। ॿिए पासे सिंध जी दिलि कराची रोज़गार जे अनेक मौक़नि सां भरियल आहे। हिन शहर में मौजूदु सरकारी इदारा सूबे जो कारवहिंवार हलाइनि था, जॾहिं त ही शहर वापार जे हवाले सां बि अॻभरो आहे। कराची जी इंडस्ट्रियल एरियाज़ में केतिरियूं ई मल्टीनेशनल कंपनियूं कमु करे रहियूं आहिनि, जिन में लखे माण्हू रोज़गार सां वाॻियल आहिनि ऐं वक़्फ़े सां भर्तीअ जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। हिननि कंपनियुनि में जिते सिंधी नौजवान कमु करे रहिया आहिनि, उते ॿाहिरियां माण्हू बि मुलाज़मत कनि था। दुकान, ट्रांसपोर्ट, बाज़ारूं गैर सिंधियुनि सां सथियूं पयूं आहिनि। होटलनि वारनि, रक्षनि वारनि, ठेलनि वारनि या ॿिया कमकार कंदड़नि में सिंधियुनि जो अंग घटि नज़र अचे थो। धारिया माण्हू न रुॻो कराची पर हाणे सिंध जे समूरनि शहरनि में पंहिंजा कारोबार करे रहिया आहिनि। लाड़काणे, हैदराबाद, सखर खां वेंदे नंढनि शहरनि में बि ॿाहिरियनि माण्हुनि जा होटल ऐं लुंडा जे सामान जा ठेला नज़र अचनि था। ईअं चइजे त सिंध में रोज़गार जा लखे मौक़िया मौजूदु आहिनि, पर इहो ख़्यालु धारियनि लाइ छॾियो वियो आहे त ग़लति न हूंदो। इन हवाले सां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हिकु वीडियो ॾिसो ऐं वीचारियो त अव्हां कहिड़ो रोज़गार करे सघो था। हे नौकरी केर वठंदो? हीअ नौकरी धरती जा मानन वठंदा या हीअ नौकरी बिहारी, बंगाली, वियतनामीज़, बर्मीज़, फिलीपींस ऐं गैर मानू वठंदा? हीअ अव्हां जो फ़ैसिलो आहे। अॼु बि असांजे मुल्क जे अंदर नौकरी आहे, मगर मानू चवनि था कि न निजी सतह में नौकरी न करन आहे, असांखे सरकारी नौकरी करन आहे। आज कराची शहर में ॾिस, आज हैदराबाद शहर में ॾिस, आज क्वेटा शहर में ॾिस, पेशावर में ॾिस, हर जाइ ते या अफ़गान आहिनि, या बर्मीज़ आहिनि, या हिंदुस्तानी आहिनि, या बंगाली आहिनि। छो असांजा माण्हू छो मेहनत ना कंदा? अगर अव्हां मेहनत ना कंदा ऐं जाइ ख़ाली थींदी तो पोइ ॿियो ईंदो ऐं अव्हां जो जाइ वठंदो। असांजे मुल्क में अॻ सां आबादी वॾी आहे। असांजे मुल्क में बिजली न आहे, पीअण जो पानी न आहे। असांजे मुल्क में मज़दूरनि जे लाइ, किसान जे लाइ घर न आहे। ऐं जॾहिं असांजे मुल्क में बुनियादी सहूलतनि जी कमी आहे तो पोइ हीअ असांजी बि ज़िमेदारी आहे कि असां नौजवाननि खे सम्झाइनि कि ज़रूरी आहे कि असां सभिनी मेहनत कर। मेहनत सरमायो आहे। जेतिरो मेहनत बंदो कंदो एतिरो ही अल्लाह ताला जी भलाई हुननि ते हूंदी। मां ज़िक्र कई थर्मल पावर प्लांट्स जे लाइ, मां ज़िक्र कई कोल माइनिंग जे लाइ। केतिरा माण्हू हिते आहिनि जेके कोल माइनिंग जे बारे में ख़बर आहे? केतिरा माण्हू हिते आहिनि जीअं के थर्मल यूनिट्स हलाइण जो इल्मु आहे? घटि आहिनि। जॾहिं असां इश्तिहार ॾींदा